सोबोदेरो सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमण। सोबोदेरो अस्पताल में का भी बुनियादी सहूलत मौजूद ना है। मरीज़ लाइ टेबलेट, ड्रिप, सीरप, राइज़िक ऐं सिरिंज वग़ैरह ऐं एम्बुलेंस ताईं का भी शइ मौजूद ना है। एमएस जो मौक़िफ़ आहे त असांखे मथां खां टाइम ते दवा मिले ई नथी, जॾहिं त तालका सोबोदेरो जी वॾे में वॾी आरएचसी सोबोदेरो में का भी दवा न हुजण सवालिया निशान आहे, जेका अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे को जेको आईएचएस जे ज़िम्मेवारनि खां पुछे त आख़िर सोबोदेरो सां अहिड़ो नाहक छो कयो वियो आहे, जिते एमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ एम्बुलेंस समेत का भी दवा मौजूद नाहे। हिकु टेबलेट ऐं सिरिंज भी कोन्हे। हिकु हमराह खे अॼु सुबुह विछू खाई वियो, उनखे एमरजेंसी जी हालत में अस्पताल पहुचायो वियो, पर अफ़सोस जो मरीज़ जे रत जो सैंपल कढण लाइ हिकु सिरिंज भी मौजूद कोन हुई ऐं एम्बुलेंस जा टायर फाटल ऐं साइड ते बीठल नज़र आई। अफ़सोस सां चवणो थो पवे त आरएचसी सोबोदेरो जे लिस्ट में ई मौजूद कोन्हे। हिते सिर्फ़ हिकु डॉक्टर 9:30 बजे ताईं बमुश्किल पहुतो। उन देर अचण जो सबबु ॿुधायो त मुंहिंजो शहर सोबोदेरो खां काफ़ी दूर आहे, जंहिंजे करे लेट थी वियो आहियां। उन सॼी सूरतहाल जो केरु ज़िम्मेवार आख़िर केरु आहे? IHSMS सोबोदेरो, हुकूमत सिंध या ज़िले इंतिज़ामिया? वसवारा हिन मामले जो जल्द नोटिस वठी अवाम खे बुनियादी सहूलतुनि फ़राहम करण में पंहिंजो फ़र्ज़ अदा कनि।